आऊं या कृष्णलाल परमार। अॼु पाण 12 जो सबक 15 पढ़ण सिखंदासीं। हिन सबक में नंढा नंढा जुमला आहिनि जेके अॼु असां पढ़ण सिखंदासीं। अचो त सबक खे पढ़ूं। सबक खे पहिरीं हिजे सां पढ़ंदासीं, यानी ज़ेरनि ज़बरनि सां उचारींदासीं ऐं तंहिंखां पोइ उनखे रवा सां पढ़ंदासीं। अचो त पाण सबक खे पहिरीं हिजे सां पढ़ूं। सीन ज़बर स, बे ज़बर ब, क़ाफ़ पेश को, सबक, पे नून ज़बर प, दाल ज़बर द, रे ज़बर र, हे वाव नून पेश हूं, 15 हूं। हिनमें घणा आवाज़ आहिनि? 4। 15 हूं। साद अलिफ सा, बेवाव पेश बू, सा बू, 2 आवाज़ आहिनि सा बू। जीम ये ज़र जी, हमज़ा पेशो, जी यो, अलिफ ज़बर अ, दाल अलिफ दा, अदा, अलिफ ज़बर अ, दाल अलिफ दा, अदा, 2 आवाज़ आहिनि अ दा। अलिफ ज़बर अ, चे पेश चो, अचो, 2 आवाज़ आहिनि, पहिरीं आवाज़ अ, ॿी आवाज़ चो, अचो। हे ज़बर है, थे पेश थो, हथो, 2 आवाज़ आहिनि है थो। डे ये डे, घे ज़बर घ, रे ज़र रे, घर रे, 2 आवाज़ आहिनि घ रे। हे ज़बर है, लाम पेश लो, हलो। मीम अलिफ मा, नून ये ज़रनी, मानी। खे अलिफ खा, हमज़ा पेश खाओ। अलिफ ज़बर है, दाल अलिफ दा, अदा, हे अलिफ हा, हमज़ो वाओ ओ, हाओ। हिनमें 2 आवाज़ आहिनि हा ओ। अचो त सबक खे रवा सां पढ़ो। सबक 15 हूं। साबू, जियो, अदा, अदा अचो, हथो डे, घरे, हलो, मानी, खाओ, अदा हाओ। हाणे अचो त असां ॿिया अहिड़ा जुमला पढ़ण सिखूं जीअं अखर लिखो, अखर लिखो। अलिफ ज़बर अ, खे ज़बर ख, रे ज़बर र, अखर लिखो, लाम ज़ेर ले, खे पेश खो, लिखो। पानी पियो, पानी पे अलिफ पा, हाणे ये ज़रणी, ये ज़रणी, पानी पियो, पे ये ज़र पी, हमज़ा पेशो, पे ये ज़र पी, हमज़ा पेशो, पियो। गुल्लो न पट्टे, ग़ाफ़ पेश गो, लाम पेश लो। गुल्लो जी जेकी दे ग़ाफ़ पेश गो, लाम पेश लो। गुल्लो न पट्टे, नून ज़बर न, पट्टे, पे ज़बर प, टे ज़र टे, ये पे ज़बर प, टे ज़र टे, पट्टे।